वालेकुम दोस्तों, उम्मीद है ठीक ठाक होंगे, खुश होंगे, तबीयत सही होगी। दोस्तों पाकिस्तानी चुनाव परदेस कुछ भी ना है। इनका मसा मौजूद आहियूं सऊदी अरब के इलाके अल गोए में, जेके पाकिस्तानी सऊदी अरब अचण लाइ तरसंदा आहिनि। चवंदा आहिनि सऊदी अरब वञो रोज़गार कयूं। अचो तव्हांखे मां उहो रोज़गार ॾेखारियां जेके पाकिस्तानी आहिनि उहे कहिड़े हंधि ऐं कीअं रोज़गार कनि था। अचो तव्हांखे यार वीडियो ॾेखारियूं, रोज़गार जे बारे में तव्हांखे आगाही कयूं त सऊदी अरब में रोज़गार कीअं आहे ऐं पाकिस्तान में रही करे कीअं रोज़गार हासिलु कनि। अचो तव्हांखे रोटी रोटी देख रही थी। टूट गई है यार, पता है। अच्छा आटा है बे तरीके दा है। बस दही नहीं। अच्छा बस दा मैं खादे हम पराए दर है। पर अज माणा कुछ हलेंदा पिया ए होवे ए जे कई कई दे मेहमान थी न वञो, भुलते न वञो। बीमार थियो भी अपने दर ते है। तो दुआ कर अल्लाह घर बैठे हर कहीं को देवे। अच्छा हाँ 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 जान ॾाढा ॾुखिया है ना। हन वॾा ॾुख है बगुलो है। अल्लाह को आक ता अपनी पनाह च रखे। अच्छा हाँ हाँ रोटी रोटी देख रही थी। पति दोस्तों ही पाकिस्तानी दोस्त आहे ऐं साईं जन जो नालो आहे मोहम्मद सदीक। पाण पिटाफी आहे। हिन जो तालुक ज़िला घोटकी ऐं तहसील गहरकी सां पंहिंजो कींजो पिटाफी जो तालुक आहे। दोस्तों ॾिसी सघो था, हे आहे पंहिंजो खजी आहे। खजी में जेको आहे सूआ हूंदा आहिनि। वैसे करे सिरकी में असां खणी कंदा चवंदा आहियूं, पर सिंधी में या काफ़ी ॿोलियूं आहिनि त उहे सूआ चवंदा आहिनि। जेको दोस्त सऊदी पाकिस्तानी सऊदी अचणु चाहे, इहो कमु हीअ बि आहे। ॾिसो ईअं कमु थिए थो, हीअ सूआ आहे थो। वधीक भाउ खां हार वार वठंदासीं उहो इन कमु कीअं मुतमिन आहे या न आहे। अचो वधीक उनखां हार वार वठो। अदा नालो छा आहे भाउ? मोहम्मद सदीक किथां जो आहे भाउ? भाऊ घोटकी जो ॿिए हार वारे कहिड़े शहर में मौजूदु आहे? हिते हा सऊदी अरब जे कहिड़े शहर में मौजूदु आहे? हिते सही मदीने में हूं। मदीने जे कहिड़े शहर में? मदीने शहर मंझा कोने वादी में हूं भाऊ। वादी जो नालो भाऊ? वादी बोयर बोयर पोइ घणो टाइम थी वियो आहे भाउ तव्हांखे कमु कंदे? भाऊ तकरीबन 2 साल थी विया आहिनि। 2 साल थी विया आहिनि। पाकिस्तान में पहिरीं छा कमु कंदा हूंदा? हिते पाकिस्तान में पाकिस्तान कम कोने इहो हार को कदा यादे हाँ। गरीब होयासे। उते रोज़गार न हुयो छा? कोन हुयो यार मज़े जो। हाँ। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साल दी हिते आया से माशाअल्लाह मदीने में रोज़ी करण जे लाइ भलो कम थी वियो। अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे मालिक जा एहसान आहिनि। हाँ। शुक्र रोज़ी थिए थी 50-60 हज़ार महीने जो घुरायूं था हिते। इते घणी पघार आहे? तुंहिंजी हाणे घणी पघार आहे हिते कमु आहे करण? 12-1300 आहे। हाणे घटिजी विया आहिनि, असांजी कोन्हे घटी। अल्लाह मालिक करे। तुंहिंजी फैमिली घणी आहे? फैमिली जी तुंहिंजी फाइनल पघार घणी आहे? 1200 आहे या 1300 आहे? फाइनल 1200 आहे। 1200 आहे। पाकिस्तानी माना घणी बीहे थी 1200 जे हिसाब सां? 1200 तकरीबन बीहे थी 70,000। 70,000 महीनो। हाँ 70,000 महीने में तूं हिते परदेस बि काटे थो, इन पघार में मुतमिन आहे? ज़रूर आया अल्लाह दे तो अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। कमु जो की यार माण्हू चवंदा आहिनि की सऊदी अरब में जेके नवां अचनि था दोस्त, उन्हनि खे पुराणा चवंदा आहिनि की बाबा सऊदी अरब में कमु न आहे, परदेस ॾुखी आहे। कम वाकई ना है। कम हुजे परदेस दुखी ना है। कम ना हुजे को दुखी है यार। हाँ ये छा पियो करे तूं? हाणे मां कंडा लाया तो ॾींहं में घणी खजूं ॻाए कोन्हे?
अहिड़े ई 12-13 लाइ ॾिनो 12-13 लाइ वेंदो आहे वॾो ॾुखियो आहे भाऊ ॾुखियो हाणे जेके सऊदी अरब पाकिस्तान दोस्त संभलिया आहिनि उन्हनि लाइ को पैगाम अचनि भले अचनि उमिरि ते अचनि उमिरा कंदा अल्हम्दुलिल्लाह भलारो मुल्क अचनि रोज़ी कंदा बि रोज़ी करण जे लाइ साइफ़ अचे थी सीज़न अचे थो अलाह चङा ई कंदो हा अचनि मुश्किल न आहे दोस्तो इहो सदीक़ पिकाफ़ी जंहिं तव्हांखे हार अवार्ड ॾिना सऊदी अरब जे लाइ हीअ आहे खजनि जो बाग इन में खजूं आहिनि अजवा बि आहिनि जेके पाकिस्तान में शौक़ सां जेको आहे ख़रीद खायूं था उते अजवा हे काफ़ी बाग आहे ॾिसी सघो था मुंहिंजे काफ़ी बाग आहे कम से कम बि मां अगरि 300 बल्कि 1000 खजी हूंदी जेका बाग ॾिसी सघो था काफ़ी बाग आहे फारूक वियासीं सोचियोसीं कि फेसबुक लाइ व्लॉग ठाहियूं अगरि मुंहिंजो व्लॉग पसंदि अचे त कमेंट में पंहिंजे राय खां आगाह कजो ऐं ॾींदा असांखे इजाज़त वरी कंहिं ॿिए व्लॉग सां गॾु थींदासीं